अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व इत्रतिहि अजमईन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यत्लू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। अज़ीज़ो दोस्तो भाइरो, अल्हम्दुलिल्लाह तवां ऐं मां असां सभु शादीअ जी पुरवकार तक़रीब में गॾु थिया आहियूं। हिन शादीअ जो रूह रवां घोट असांजो हिम्मत अली, अल्लाह उनखे शाद आबाद कंदो, अल्लाह अञा बि हिम्मत ॾींदसि। ऐं पहिरियों दफ़ो कंहिं जलसे में असां ॿई ॿाहिरि गॾाया, इहे शोभान जूं मोहबतूं आहिनि, हिम्मत वारनि जूं मोहबतूं आहिनि। अल्लाह ख़ुशि कंदो, अल्लाह तव्हां खिरकुर वारनि खे शाद आबाद कंदो, आमीन आमीन। अल्लाह तव्हांजे इश्क खे सलामत रखंदो, अल्लाह तव्हांजी मोहब्बतुनि खे क़ाइम ऐं दाइम फरमाईंदो। दोस्तो, हिन शादीअ जी तक़रीब मुनअक़िद करण जो जेको मक़सदु आहे त जीअं हिन घोट पंहिंजी शादीअ में तोखे मूंखे गॾु करे मुहम्मद मीर जी सुन्नत खे जियारियो आहे, तीअं तूं ऐं मां बि सिखूं त पंहिंजे बचनि जी शादी कयूं त हीअं शादी कंदा। को शादी दुल्हन सां कंदो, कंहिंजी शादीअ में ॻाइणा ईंदा, कंहिंजी शादीअ में रक़्स थींदा, सुरूद थींदा, ॻाइण वॼाइण थींदा। पर मां सदको वञा उन्हनि तां जिन जी शादियुनि में मुहम्मद मीर ते दुरूद व सलाम थींदो आहे, क़ुरान जी तिलावत थींदी आहे, मुहम्मद मिठे जी नात पढ़ी वेंदी आहे। क़ुरान मजीद जे अंदर रब करीम इरशाद फरमायो आहे, लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला। काजे में वेठा वाले छा ता धक्का छो वेठा थक घोट थक ता छा देला थक। रब तो फरमाए, लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला। तहक़ीक़ अल्लाह एहसान कयो आहे ईमान वारनि ते, मोमिनन ते जिन कलमो पढ़ी मोहम्मद मिठे जे मथां ईमान आंदो आहे। मोमिनन ते रब थोरो कयो आहे जो उन्हनि खे पंहिंजो मोहम्मद मिठो तोहफ़े तौर ॾिनो। सुभान अल्लाह। महबूब वेरा इबादत कोन आहिनि न, महबूब तोहफ़े में न आहिनि ॾिबा। पर रब दो फरमाए, मूं पंहिंजो नबी पंहिंजो हबीब लजपाल मोहम्मद मुजीब मोमिनन खे ॾिनो आहे त हिन लाइ न जो इन्हनि जा के अमल मूंखे वणिया आहिनि, इन्हनि जूं के आदतूं वणियूं आहिनि, इन्हनि जूं के ॻाल्हियूं वणियूं आहिनि। न रब थो फरमाए, हिन लाइ मोमिनन ते पंहिंजो नबी ॾिनो अथम जो इहे मूं रब खे वेझा आहिनि जो मुंहिंजे नबीअ जा उम्मती। को
थोरो कयो अथमान पंहिंजो नबी ॾेई जेकॾहिं हे नबी न ॾियां जीअं ॿियनि नबीअनि जी उम्मतुनि ते अज़ाब आया पे के नबीअ जी उम्मत में के हिकिड़े माण्हूअ गुनाह कयो उन जी सज़ा में पूरी क़ौम मुसलत कई पे वञे। ॿुधो जॾहिं नबी मोहम्मद मीर अम्हा में आयो आहे रब तो फरमाए तव्हां ते थोरो कयो थम जो पंहिंजे नबीअ सां अव्हां खे निस्बत अता कई अथमांव। सॼी ज़िंदगी इन हिकिड़ी निस्बत जे थोरे जे एवज़ इन इनाम जे एवज़ सिर सजदो रखे सॼी रात इबादत कर सॼी ज़िंदगी रब जे हुज़ूर सिर खे झुकाए रख इन थोरे जो मुल्ह अदा नथो करे सघी। रब तो फरमाए बस इन थोरे जो मुल्ह हे आ जो अव्हां मुंहिंजे नबीअ जा फर्मा बरदार थी वञो। दुख अचे पंहिंजाए पहुचे पराए पहुचे पर जॾहिं मुंहिंजे नबीअ जा उम्मती आयो त दुख बि ईअं दुख में मल्हाए ॾेखारजो जे सुख में आयो त सुख खे बि ईअं मल्हाए ॾेखारजो जीअं मुंहिंजे मोहम्मद मीर दुख सुख में ज़िंदगी गुज़ारी आहे। नचे सुभान अल्लाह। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला। मोमिननि ते एहसान कयो थम जो उन्हनि खे पंहिंजो नबी ॾिनो थम पर उहो नबी उन्हनि जी जानियुनि मंझां अता कयो। मुंहिंजो नबी त नूर आहे मुंहिंजो नबी त नूरी मखलूक जो बि सरदार आहे इमाम आहे रहबर आहे पर मोमिनो थोरो कयो थमांव जो तव्हां वांगुरु बणाए मोकिलियो अथव। तव्हांखे बि ज़िंदगी गुज़ारणी आहे शादियूं करणियूं आहिनि मौत फोत थियणो आहे तव्हांखे ज़िंदगी गुज़ारणी आहे मुंहिंजो नबी अव्हां वांगुरु बणिजी आयो आहे। हाणे ॾिसो मुंहिंजो नबी खिले कीअं थो अव्हां बि ईअं खिलो। मुंहिंजो महबूब रोए कीअं थो ईअं तव्हां बि रो खुशियूं कीअं थो मल्हाए मदीने वारो मीर पंहिंजी न्याणी जन्नत जी मालिकाणी सैयदा तैयबा ताहिरा ज़किया हज़रत बीबी फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा उन जी शादी कीअं थो कराए तव्हां बि पंहिंजे बच्चन जी शादी ईअं करायो। ॾिसो हज़रत सैयदना कासिम जो बाबो मोहम्मद मीर पंहिंजे बच्चन सां मोहब्बत कीअं थो रखे अव्हां बि पंहिंजे बच्चन सां ईअं मोहब्बत रखण वारा थियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बच्चो थिए त घर में बच्चो वेठो हुजे तूं अती ख़ैरपुर नथन शाह जूं बाज़ारूं मां पींदो बच्चन जी मोहब्बत दिल में ना है बच्चन के कुल्हे ते खाइण जे लाइ तूं पासा वठंदो तो वती। ॿुधो रब तो फरमाए जेकॾहिं मुंहिंजे नबीअ जा उम्मती आयो ॾिसो त मुंहिंजे नबीअ पंहिंजे बच्चन सां मोहब्बत कीअं कई आहे अव्हां बि पंहिंजे बच्चन सां ईअं मोहब्बत कयो। ॾिसो जेकॾहिं अव्हां दोस्त आहियो त अबू बकर सिद्दीक जे दोस्त मोहम्मद मुस्तफ़ा के ॾिसो त कीअं थो दोस्त दोस्ती निभाए कीअं तो गारे हिरा जे अंदर गारे सौर जे अंदर दोस्त दोस्त के दिलासा कीअं थो ॾे। ॾिसो जेकॾहिं दोस्त वारा आयो दोस्ती रखण वारा आयो यारी निभाइण वारा आयो ॾिसो त औद जे मैदान जे अंदर मोहम्मद मीर मौला अलीअ सां कीअं थो यारी निभाए असहाबन सां कीअं थो मोहब्बत निभाए। जेकॾहिं अव्हां घर वारा आयो त नबीअ जे घर ॾे ॾिसो त नबीअ पंहिंजी घर वारियुनि सां कीअं थो ज़िंदगी गुज़ारे। सुभान अल्लाह। ॿाहिरि
जिए वणई कंदो वत पर घर में रहणो आ, घर में जीणो आ, घर में अब्बो आ, घर में अम्मा आ, घर में भाव आ, घर में भेण आ, घर में सोट मासात चाचा मामा पंजा पराया पुत्र ज़ाल धियूं हिन इनन समूरन सा जिंदगी गुजारणी आ। जेकरे अमा के इया जिंदगी सिखणी आ हली ॾिसो त हज़रत अब्बास जो भाइटियो मुहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे चाचन सां कीअं तो मोहब्बत रखे। जेकॾहिं अमा के जिंदगी गुजारणी आ के पाड़े में रहणो आ त मदीने पाक जे असहाबन खां पुछो जॾहिं का मुहम्मद मीर उन्हनि जो पाड़े सिरी थियो आ त कीअं थो पाड़े सिरन सां नाता ऐं नंग निभाए। तकरीर इंशाअल्लाह मुझो मुर्शिद जो शेर बचो कदो मां पंहिंजी तकरीर पूरी तो कयां पर थोड़ी देर ला हिकड़ी गाल मदीने वाला साईं मुझा लजपाल नबी सोहना सरदार जॾहिं मक्को फतह थियो आ फतह मक्का थियो आ मुझो लजपाल नबी 1.25 लख जो लश्कर वठी जेडी मल मक्के जे अंदर दाखिल थियो आ कुर्बान वञा पंहिंजे नबी सोहणे जे मथा। ओए मक्के वारा जेके कल ताईं ताना ॾींदा मेहणा ॾींदा पत्थर हणंदा गारियूं ॾींदा जेके मुझे महबूब करीम के ईज़ा और साईंदा हुया अज सब मुजरिम थिया गर्दन निमायूं महबूब जे आॾो बीठा आहिनि मुझा महबूब अचे चवनि था त ओ मक्के वारो ॾियो ख़बर तव्हां मूंसां केॾियूं जफ़ाऊं कयूं मुखे पाक शहर मक्के जो छड़नो पयो मां मदीने पाक वयुस। ओ मक्के वारो बुधो तव्हां जेके जफ़ाउन जा इंतहा हुयूं कयूं अज बुधायो त मां मुहम्मद अव्हां सां छा रवैयो कयां। हिकड़ी रिवायत आ मुर्शिद करीम फरमाइंदा आहिनि मूं साईं जे बातां ॿुधी आ साईं दा फरमाइनि क़िबला मुर्शिद करीम दा फरमाइनि त मदीने वारे साईं मक्के वारनि खां पुछा कयो ओ मक्के वारो ॿुधो ॿुधायो अॼु मां मुहम्मद अव्हां सां छा कयां त मक्के वारनि चयो ओ मुहम्मद मीर असांखे ख़बर वा तूं करीम ही तुंहिंजो बाबो बि करीम आहे करीम ही तुझो अब्बो करीम आ असां तो मां उम्मीद करम जी था रखूं। जिन ईज़ा वॾना बिलाल साईं के परंदड़ टांडन ते सुमारियो जिन अम्मार बिन यासिर जड़े असहाबी के परंदड़ पाहे ते सुमारियो जिन मदीने वारे साईं के तकलीफूं ॾिनियूं उहे पिया चवनि त तूं करीम ही तुंहिंजो बाबो बि करीम आ तूं करम वारो ही वॾी शफ़क़त महिरबानी इनायत वारो। सुभान अल्लाह केॾी वॾी इहा ॻाल्हि आहे जेकॾहिं सम्झ में अचे केॾी वॾी नसीहत आहे जेकॾहिं इहा सम्झ में अचे। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ियोसे कलमो त पढ़ी मुसलमान थियासे ओ खैरपुर वारा ओ मुझे मुहम्मद मीर जी उम्मत वारो ॿुधो असां ला इलाहा इल्लल्लाह पढ़ी आमिना जे लाल जे मथा कलमो पढ़ी मुसलमान थिया आहियूं पर ॿुधो असांजी दिल में अञा ईमान नाहे आयो अञा सच्चा मोमिन नाहियूं थिया पक्का ईमान वारा नाहियूं थिया जे मोमिन हुजूं हा त पंहिंजे दुश्मननि खे बि दुआऊं न ॾियण वारा थियूं हा। सुभान अल्लाह जे मोमिन हुजूं हा त हीअं चऊं हा मुर्शिदनि जो शेर आहे। सुभान अल्लाह साईं छा था फरमाइनि गुलाबन जी खुशबू पिरीअ जे पघर में आहे नूर उन जे अखर ऐं अखर में साईं गुलाबन जी खुशबू पिरीअ जे पघर में आहे नूर उन जे अखर ऐं अखर में ओ मरीज़न
ॿुधायां असां हीअं चवंदा आहियूं ओ प्यार तोसां आपिरी रब ई थो ॼाणे केतिरो तूं वणी थो जेतिरो साईं तूं वणी थो जेतिरो ला कोन वणंदो एतिरो प्यार तोसां आपिरी रब ई थो ॼाणे केतिरो ओ प्यार तोसां आपिरी रब ई थो ॼाणे केतिरो ॾिठो जॾहिं खां तुंहिंजो हुस्न हाकिम बेमिसाल कोन आयो पोइ कॾहिं के हुस्न वारे जो ख़्याल साईं तूं वणी थो जेतिरो ला तूं वणी थो जेतिरो ला कोन वणंदो एतिरो प्यार तोसां आपिरी रब ई थो ॼाणे केतिरो बस तुझी तनवीर सोड़ वही सब साहजी सही सोड़ वही सब साहजी ला मन थियो आवे करो प्यार तोसां आपिरी रब ई थो ॼाणे केतिरो गुरुवारो मदीने वारे साईं सां दिल लायो ॿियूं दुनिया जूं सभु ॻाल्हियूं ॾिसी पंहिंजे यार जो दर नाहे छॾिणो असांखे रब ज़िंदगी ॾिनी आहे हमेशह जे लाइ न मिली आहे हीअ ज़िंदगी हमेशह जे लाइ न मिली आहे हीअ ज़िंदगी मिली आहे त नबीअ सां वफ़ादार हिन ज़िंदगी जे मिलण जो मक़सद हे आहे तुंहिंजो मुंहिंजो ॼमण जो मतिलबु मुराद ही आहे जो को कंहिंजो सॾाए को कंहिंजो सॾाए तूं ऐं मां मोहम्मद मीर जे सॾाइण वारा थिया आहियूं ख़ुशि नसीब आहियूं जो असां मोहम्मद मीर जा उम्मती आहियूं हज़रत मूसा जा उम्मती हुजऊं हज़रत लूत जा उम्मती हुजऊं हज़रत शुएब जा उम्मती हुजऊं हाओ जेकॾहिं ॿियनि नबियनि जा उम्मती हुजऊं त ख़बर पवे त ॿियनि नबियनि जो उम्मती हुजणु छा आहे ऐं आमिना जे लाल जो उम्मती हुजणु केॾो वॾो शरफ़ मिलियो आहे त पंहिंजे नबीअ सां वफ़ादार सुभान अल्लाह हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं छॾे पंहिंजे नबीअ सां ताल्लुक़ जो सुभान अल्लाह पंहिंजो मोह हेॾे होॾे न बल्कि सिधो मोहम्मद अमीर जे मदीने ॾे कर सुभान अल्लाह मदीने वारे साईं जो थींदे त नबीअ जी फर्मा बरदारी करणी पवंदी सुभान अल्लाह सुभान पोइ मथां रमज़ान बि अचे थो छा था चओ सब ॾेई वञा न साईं दा फरमाइनि जेॾीमहिल रमज़ान ईंदो आहे रमज़ान जो चंड नज़र ईंदो आहे त अल्लाह पंहिंजी रहमत वारी नज़र तुंहिंजे मुंहिंजे मथां फरमाईंदो आहे जेॾीमहिल रमज़ान दाख़िल थींदो आहे त अल्लाह पंहिंजे रहमत वारी नज़र सां तोखे मूंखे नज़र करम फरमाईंदो आहे ॾिसंदो आहे पोइ जॾहिं रब पंहिंजे पाननि ते नज़र कंदो आहे त उन जी सॼी ज़िंदगी जा गुनाह धोई माफ़ करे छॾींदो आहे महबूब जो उम्मती आहीं त रमज़ान बि मल्हाई माशाअल्लाह केर केर रमज़ान मल्हाई अल्लाह मदीनो ॾेखारींदो अल्लाह तव्हांजी वाग मदीने लाहींदो महबूब जा थी वञो इहे न थिए जो अॼु तकरीर ॿुधव अॼु माशाअल्लाह सुभान अल्लाह कयव ऐं रमज़ान अचे त रोज़ा न रखो रोज़ा सभु रखणा आहिनि तरावियूं बि पढ़णियूं आहिनि छो जो असां मुहम्मदी आहियूं असां केरु आहियूं असां मुहम्मदी आहियूं पंहिंजे नबीअ सां वफ़ादार आहियूं असांजे नबीअ जो हुकुम आहे असांखे रमज़ान मल्हाइणो वॾेरे नंढेरे ॾे न मोहम्मद मीर जे फरमान ते ॾिसंदासीं अल्लाह कंदो त ॿई जहान मोचारा थी वेंदा अल्लाह मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाईंदो बिला ताख़ीर शेर दिल
नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, जमात अहले सुन्नत, तुंजो साईं मुंजो साईं। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन काइदिल हुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व मिन आयातिही अन खलक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजन लितस्कुनु इलैहा व जअल बैनकुम मवद्दतन व रहमह इन्न फ़ी ज़ालिका लआयातिन लिक़ौमिन यतफ़क्करून। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ज़ौक़ सा शौक़ सा मोहब्बत सा वॾे आवाज़ सां गॾिजी दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनइमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि व उम्मिहि व अबीहि व अस्हाबिहि अजमईन। सदबार मुबारकबाद हिन काजवारन के यानियुन के जन सुन्नत मुस्तफ़ा मुताबिक शादी जो एहतमाम कयो है। को मानो निकाह में गायणन के दावत ॾींदो आहे, नाचुन के घुराईंदो आहे। मुबारकबाद जा हक़दार आहिनि काज वारा जन अल्लाह जे क़ुरान ॿुधण ॿुधाइण जे लाइ असां सभी नेक सालिह माननि खे फ़क़ीरनि खे जमो करे क़ुरान ॿुधण जी सआदत असांखे अता कई आहे। अल्लाह करीम कंदो आहे जे घोट जी शादी आहे अल्लाह उनखे पंहिंजी वनीअ सां ता हयात ख़ुश ऐं खुरम फरमाईंदो। उन्हनि जी अज़दवाजी ज़िंदगी अल्लाह ताला ख़ुशियुनि सां भरपूर फरमाईंदो। मुस्तक़बिल में उन्हनि खे नेक सालिह औलाद सां नवाज़ींदो। अल्लाह उन्हनि जी ज़िंदगी में मोहताजुनि खे ख़त्म फरमाईंदो ऐं इज़्ज़तुनि ऐं एहतराम वारो रिश्तो पंहिंजी वनीअ सां घोट जो क़ाइम ऐं दाइम फरमाईंदो। अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकानी हमीद सूरह रूम जी हिकड़ी मुबारक आयत हिन फ़कीर तिलावत कई आहे जंहिंमें अल्लाह ज़ालुनि जो शान बयान फरमायो। कंहिंजो शान? ज़ालुनि जो शान। ॿिया त शान घणा ॿुधा अथव, हर कंहिंजो शान वञे तव्हांखे त ज़ाल जो शान थो ॿुधायां। एतराम ऐं इज़्ज़त वारो रिश्तो ज़ाल ऐं मुड़स जो रिश्तो आहे। इहो को मामूली रिश्तो न आहे, इहो को मामूली ॻाल्हि न आहे। शादी महज़ ख्वाहिश पूरी करण जो नालो न आहे। शादी रुगी पंहिंजे
जिस्म के सुकून पहुंचाइण जो नालो ना है। ये एड़ो अहम तरीन रिश्तो आ ज़ाल ऐं मुड़स जो, वो अहम रिश्तो है जैसा नस्ल इंसानी दी वाध ऐं वेझ थींदी आ। इंसानन जी तरक्की इर्तिका नस्ल जो वधण, इंसानन जो अगे ज़माने ताईं पहुंचण यो शादी सां ई मुमकिन ना है। शादी न हुजे हा, ज़ाल न हुजे हा तो इंसान अधूरो रहे हा, अणपूरो हुजे हा। अल्लाह ताला इंसान के पैदा कयो, उन सां गॾु उन जो जोड़ उन जी ज़ाल के पैदा फरमायो। सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो व मिन आयातिही, सूरह रूम में जिते यह आयत मुबारक नाज़िल थी आ, इन आयत का अग में कुछ आयत उन का बाद में कुछ आयत अल्लाह ताला पंहिंजूं निशानियूं बयान कयूं। अल्लाह फरमायो बारिश मुझी निशानी आ, आसमान मुझी निशानी आहिन। अल्लाह ताला फरमायो सिज मुझी निशानी आ, वण मुझी निशानी आहिन। रब कायनात फरमायो कायनात में हे मुझी निशानियूं आहिन। जी अल्लाह ताला फरमायो आ सफा इन सफा वल मरवा मिन शाइरिल्लाह, सफा मरवा अल्लाह जो निशानियूं आहिन। अल्लाह फरमायो बैतुल्लाह मुझी निशानी आ। रब फरमायो तो मुझी कुदरत जो इजहार थे तो ईसा नूरुल्लाह जे जरिए ईसा मुझी निशानी आ। सुभान अल्लाह। इन आयत में रब तो फरमायो मिन आयातिही, ऐ अल्लाह जी निशानिन वजा हिक हीअ भी निशानी आ त अन खलक लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा। मु अल्लाह तवां जी जानुन मझा तवां जी ज़ालुन के पैदा कयो आ। ये ज़ालूं मु अल्लाह जो निशानियूं आहिन। या जेका ज़ाल तू घर में विहारे वेठो आहीं थियो, या जेका तुनी ज़ाल है मामूली शे ना है, या अल्लाह जी निशानी अथव। छो पैदा कई, छाजे ला पैदा कई, इन ज़ाल के अल्लाह छो तखलीक कयो। अल्लाह तो फरमाए पहिरियों सबब इहो आ जो लितस्कुनु इलैहा, ज़ालू इन जे करे पैदा कयम त जीअं तव्हां उन्हनि मां तस्कीन हासिल करे सघो, सुकून वठी सघो। जिंदगी जो सुकून, जिंदगी जी फरहत शादी में। पैसो हुजे, रोकड़ हुजे, माल हुजे, दौलत हुजे, सुकून न हूंदो। अॻियां अञा ॿुधायां थो, ज़ाल हूंदी सुभान अल्लाह 360 रगूं ठरियूं पियूं हूंदियूं। वजअल बैनकुम, ऐं ॿियो सबब वजअल बैनकुम मवद्दतन व रहमा, ऐं अल्लाह ज़ाल ऐं मुड़स जे विच में मोहब्बत पैदा कई ऐं शफ़क़त पैदा कई, जीअं इहो रिश्तो क़ाइम ऐं दाइम रहण वारो थी वञे। इन फी ज़ालिक लआयातिन लिक़ौमी यतफ़क्करून, जे फिक्र वारो को हुजे, का सोचण वारी कौम हुजे त इन में उन्हनि जे लाइ वॾियूं निशानियूं अल्लाह क़ाइम आहे। सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो हे जेके मूं ज़ालूं तख़लीक कयूं आहिनि, इन जे लाइ त तव्हां इन्हनि मां सुकून हासिल कयो, तव्हां जे लाइ मोहब्बत पैदा कई, तव्हां जे लाइ रहमत पैदा कई, तव्हां जे लाइ शफ़क़त पैदा कई। अल्लाह तो फरमाए तव्हां जे लाइ सुकून जो बाइस बणायई। जे ज़ाल न हुजे, माण्हू जन्नत में रहे तॾहिं बि सुकून कोन ईंदो। सुभान अल्लाह। असां इंसाननि जो अबो हज़रत सय्यदना आदम अला नबीना अलैहिस्सलाम, सॼी दुनिया जे मलाइकनि खे अल्लाह फरमायो आदम खे सजदो कयो। रब जॾहिं आदम खे तख़लीक कयो, एॾो शान वारो आदम, हर इंसान पंहिंजी अम्मा जे पेट में तरवीज वठंदो आहे, इर्तिका वठंदो आहे, पैदा थींदो आहे, ठहंदो आहे, 9 महीना रही ठहंदो आहे, उन खां बाद में पैदा थींदो आहे। पर वाहिद इंसान आदम अलैहिस्सलाम आ, जंहिंखे अल्लाह पंहिंजे मुबारक हथनि सां पाण पैदा फरमायो। उनजो मिट्टी खे, उनजे पाणीअ खे अल्लाह पंहिंजे मुबारक हथनि सां ॻोहियो, उनजो पिनोड़ो ठाहियो, उनजो जिस्म तख़लीक फरमायो, अल्लाह उन में रूह पैदा फरमायो। रब कायनात आदम अलैहिस्सलाम खे तख़लीक करे ऐं मलाइकनि खे अमर कयो त ए मलाइको मुंहिंजे आदम खे सजदो कयो। हर मलाइक अल्लाह जे नबी
आदम जे आॾो झुकी विया साईं करीम फरमाए अल्लाह जन्नत में रहायुस कुरान तो फरमाए आदम के अल्लाह फरमाए जन्नत में रह खाओ पियो हम जन्नत जन्नत जो नेमतूं मदीने वाले साईं फरमायो जन्नत में अल्लाह एड़ियूं नेमतूं ठायूं हन जेके न तवां जे कन्नन अग बुधियूं हुंदियूं न अखियुनि कदे ॾिठियूं हुंदियूं एड़ियूं नेमतूं जन्नत में हन जन्नत में सुकून ही सुकून आ जन्नत में फरहत ही फरहत आ जन्नत में इत्मीनान ही इत्मीनान आ जे शे जो नालो परेशानी आ सा जन्नत में आहे ही को अल्लाह कमा सा हर जन्नत में मिला पर आदम जन्नत में आयो तो अफसरदा वेठो परेशान वेठो तवज्जो मुलिया वेठो जन्नत में आ जन्नत जा महल जन्नत जो मारियूं जन्नत जो हुरूं कसूरूं अखियुनि जे आॾो हिन जन्नत जा इनाम मेवा ताम अखियुनि जे आॾो हिन पर हज़रत आदम अलैहिस्सलाम परेशान वेठो अल्लाह फरमायो आदम कहिड़ी शे तोखे परेशान कयो आहे छो अफसरदा ही अर्ज़ कई मुंहिंजा मौला मुंहिंजा करीम रब ए मुंहिंजा मौला जन्नत त ॾिनई इनाम ॾिनई शान ॾिनई मर्तबा ॾिनई मलाइकनि खे मुंहिंजे आॾो झुकाए छॾियई मूंखे पंहिंजो ख़लीफ़ो बणायुई मूंखे पंहिंजो नाइब बणायुई बराबरि जन्नत में रहियो पियो आहियां पर मुंहिंजा मौला मूंखे हिकु ॻाल्हि परेशान कयो सुभान अल्लाह मौला हिकु ॻाल्हि परेशान कयो आदम कहिड़ी ॻाल्हि परेशान कयो रब खे अर्ज़ो करे मौला हर शइ जो जोड़ ठाहियो अथई हर शइ खे जोड़े जोड़े में पैदा कयो अथई जा शइ ॾिसां थो जोड़े में पई अचे मौला मुंहिंजो जोड़ न ठाहियो मुंहिंजो जोड़ किथे आ मुंहिंजो जोड़ नाहे मतलब यो मानू जन्नत में हुजे ज़ाल न हुजे तॾहिं भी परेशान अल्लाह ताला आदम के निंड ॾिनी छा कई निंड ॾिनी सुम्ही पियो सैयदना आदम अलैहिस्सलाम जी खब्बी पासराटी मंझा रब्बे कायनात हॾु कढियो खब्बी पासराटी हिकड़ी अल्लाह कढी उन मंझा रब्बे कायनात चम कढियो गोश्त कढियो आदम जे जिस्म मंझा हॾु चमो गोश्त कढी उन मंझा बीबी हवा के तखलीक कयो सुभान अल्लाह खब्बी पासराटी दाऊदा के सही ज़ाल नथी ठहे घर में वेठा आहियूं रुगी झेड़ो अथसि रुगी फसाद अथसि इहा डिंगी पासराटी मां ठही आहे छा सिधी थींदी छा जीअं आहे उनखे मुंहुं ॾियणो आहे हीअ हॾी पासराटी वारी इनखे जेकॾहिं खणो ट्रेडी हूंदी आहे हीअ ट्रेडी इनखे सिधो कंदासीं छा थींदो ॻाल्हायो हो जेको होटल में वेठा आहियो सभु ॻाल्हायो छा थींदी सिधी न थींदी जुड़ पोइ जॾहिं हॾी टुटी पवे उहो जोड़ भी थी पवे उहो जोड़ सिधो ओड़ो न ठहंदो जहिड़ो कुदरती हुयो जहिड़ो जोड़ अल्लाह ठाहियो आहे हद जो जुड़ी वञे वञी कुंभर खां साईं मुंहिंजा पट्टी बधरायो बि सही उनखे हद के जो इलाज भी करायो पर सो जोड़ जेको अल्लाह ठाहियो हुयो सो कायम न थींदो इहो ट्रेड़ आहे या ट्रेड़ रहंदी सुभान अल्लाह या ट्रेड़ हूंदी इनमें इनखे सिधो न कबो असां चवंदा साईं ज़ाल खे हेॾो ख़र्च था कयूं तॾहिं बि रड़ियूं अथसि फासिजी वियो पुट इहो ख़र्च केतिरो बि कर नबी साईं फरमायो तवज्जो ॾियो त मां हदीस ॿुधायां मुंहिंजे दिलि पर नबी फरमायो ज़ालुनि खे ॿ जबल सोन जा मुड़स ॾे छा करे ॿ जबल छाजा सोन जा ॿ जबल सोन जा ॾे न तॾहिं बि ज़ाल माण्हुनि खे चवंदी मुड़स मूंखे कुझु ॾिनो ई कोन्हे
सुभान अल्लाह बुजुर्ग हुजे सो ज़ाल कोन ठहंदी हुई वो अल्लाह वारो कानी करामत वारो ज़ाल ठहे नथी जेडी मला चौड़ी मला मेणा वेठी दे हिकड़ो छा की जो बाहर वठी उडाण हवा में उडाण सुभान अल्लाह उडामी ॾेखारे जी ज़ाल खे उडामी ॾेखारे उन कर ॻाल्हि वञे उडाणो केॾी महिल हेॾे पियो वञे शाम जो जॾहिं वापसि आयो त ज़ाल चए हैं तूं बि अल्लाह वारो त अॼु मूं ॾिठो कीअं ॾिठई अॼु ॾिठो नी हवा में उडामे पियो केॾी महिल हेॾे पियो वञे केॾी महिल होॾे पियो वञे जी ॿुध घरवारी इहो ॿियो को न मां हुयो साईं मां बि चवां त भागे खे उडामण अचे ई कोन केॾी महिल हेॾे पियो वञे मूं चयो ॼाण किरियो ॼाण कंद भॻुसि उडामण अचेसि ई कोन तूं फेर पोइ टे ॾींहं पैदा थी आहे टे त रहंदी सिधी कोन थींदी मुड़ुस माण्हू आहे जेको हर हाल में निभाए ॾेखारींदो आहे सथड़ियो आहे उहो माण्हू अधु आहे उहो माण्हू साईं मुंहिंजा अखि खां आरी आहे जो ज़ाल जे हिक महीने ते आपे खां ॿाहिरि निकिरी वञे गुस्से सां भरिजी वञे मारण जे लाइ तयारु थी वञे मोमिन इहो नाहे ईमान वारे जी निशानी ई आहे जेको हर हाल में साथ निभाए ॾेखारींदो आहे ॻाल्हि सम्झ में आई हले कोन सुभान अल्लाह हज़रत आदम अर्ज़ पे कयो निंड पियो हुजे अल्लाह ताला बीबी हवा खे पैदा कयो हवा ठही तयार थी जीअं जो आदम जी अख खुली त बीबी साईं अखियुनि जे आॾे वेठी सुभान अल्लाह हम जिन्स पंहिंजे इंसानी जिन्स वारी जो जोड़ जो ॾिठई तो थी करी पियो अल्लाह फरमायस आदम इएं वेझो न वञ ओ आदम अवल हक महरो अदा कर महरो ॾींदे पोइ हवा तुंहिंजे लाइ हिलाल थींदी तवज्जो जो त मुस्तफा जो शान ॿुधायां हज़रत आदम अर्ज़ कयो मौला पैसो त कोन्हे मूं वटि दौलत कोन्हे छा महरो ॾियां हवा खे ख़बर थी अल्लाह छा फरमायो रब फरमायो आदम ओ आदम हवा जे हक महर में 10 दफ़ा मुझे दिलबर नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा दुरूद पढ़ यो दुरूद तुझे निकाह जो हक महर हथ मथे खणी जो सुभान अल्लाह जेको चवे तो नबी असां जहिड़ो वॾे भाउ जेतिरी इज़त कयो जेको महबूब जो शान नथो समझे उनखे चओ त चाचा तूं ॼाओ ई नबी जे मथां दुरूद पढ़ण जे सदके आहीं नबी तो मुझो कुटी मरी है ना की देगा तो भलो हुए गुला नबी महसर मर हम तो फरमाए कौन सुर्खी अखा सवा लाल लब महबूब जा ओ पान सुर्खी अखा सवा लाल लब महबूब जा तू तमरा जो बूथ दिसो अदब महबूब जा ओ तू तफा जो बूथ दिस ओ बे अदब महबूब जा पान सुर्खिया खासवा लाल लब महबूब जा तू तफा जो बूथ दिस ओ बे अदब महबूब जा मर्जी खुदा मखलूक जा चेहरा चिटिया पंहिंजी मर्ज़ी ते
चिटिया परवाह संदन मर्जी मुताबिक सब वसफ महबूब जा सुभान अल्लाह संदन मर्जी मुताबिक सब वसफ महबूब जा तू तो पंहिंजो बूथ ॾिस ओ बे अदब महबूब जा मामूली डिले रखीस मामूली इको रखीस समझी तो अध ते बेस रखे आवाज ॿुधाए छॾे ॾिस बस वरी को कुछ कुछ न करीस मां पाण कंदो सूह में सोहणे का ज्यादा को बि सुहिणो कोना कोई डिले न ॾिस ओ सूह में सोहणे का ज्यादा को बि सुहिणो कोना सूह में सोहणे का ज्यादा को बि सुहिणो कोना छो त पंहिंजा हथ फरमाया हथ पाकर महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिस ओ बे अदब महबूब जा चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह फरमायो आदम 10 दफ़ा दुरूद पढ़ मुझे नबी ते यो हक महर हवा जो अदा थी सुभान अल्लाह ॻाल्हि हक महर का बगैर हिलाल कोन थींदी यो मसलो समझो हक महर अदा कबो हाँ माफ़ कराएंगा ये वरी बुख्या बुख्या ज़ाल जो असुल हक है हक महर समझो था यो हक महर ज़ाल जो हक उनके ॾियणो आहे फॉर्मेट पूरी कराईंदा आहिनि हक महर में 1000 रुपया लिखाईंदा 1000 रुपया 500 रुपया हक महर अदा न कयूं न ज़ाल जो हक आहे उनके पूरो पूरो हक ॾियो वो जो कमरो तुझो घर उनके ठाहींदी नौकरियाणी थी तुझी जिंदगी सॼी गुज़ारींदी या ज़ाल जेका पूरी हयाती कुराड़ो थी वेंदे पुट कोन ईंदा आहिनि वेझो साईं मुंहिंजा औलाद वेझो कोन ईंदी आहे या ज़ाल बीमारी में मुसीबत में कुराड़प में मोहताजी में या ज़ाल तुंहिंजो साथ ॾींदी आहे सॼी ज़िंदगी तोसां उनखे गुज़ारणी आहे घटि में घटि हक़ महर में त तूं पंहिंजी मर्दानगी ॾेखार न त जो उनजो हक़ आहे जेको शरीयत अल्लाह उनजे रसूल मुक़ररु कयो आहे ईमानदारी सां हक़ महर अदा करे ॾेखार हिकिड़ा वरी हक़ महर लिखाईंदा माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ खणो 5-6 लाख रुपया लिखाईंदा ज़मीन लिखाईंदा मेह लिखाईंदा हक़ महर में मां पाॾो थो ॾियां हाणे पाॾो हुन ज़िंदगी में पाण ई कोन ॾिठो पोइ वरी मिटनि माइटनि में वठी ईंदो क़ुर में महिरबानी करे मूंखे माफ़ कर इहो असांजे मौलवी इहे ठाहिया आहिनि हीला वसीला तॾहिं आवाम ख़राब थी वई आहे न हीलो वसीलो न हलायो जेको शरीयत अमर कयो आहे उहो अदा करे ॾेखारियो पुट शरीयत में सुकून आहे शरीयत में फ़र्क़ आहे गैर शरई कमनि में न ईमान बचंदो आहे न इंसान जे घर में सीने में सुकून रहंदो आहे न इंसान जे लाइ क़ब्र हशर में को फ़ाइदो आहे शरीयत में सुकून ई सुकून फ़रहत ई फ़रहत आहे हाणे ॾिसो न हीअ शादी मोहम्मदी शादी थिए थी पई सुभान अल्लाह मदीने वारे साईं जी सुन्नत मुताबिक जेका शरीयत मुताबिक शादी थिए थी को ॻाइणो अचे को साईं मुंहिंजा ख़र्च दे माण्हू साईं कर्ज़ वठी था शादी कर ओ साईं छोरो वॾो थी वियो हुनजा ॿार थी विया हुनजा औलाद थी विया पोटा पड़पोटा पैदा थी विया पीउ ॾे निकाह जो कर्ज़ पवंदो लहे कर्ज़ खणंदा सो व्याज ते अल्लाह पनाह में रखे मुसलमानी आसान छुआरा वठी अचे साम्हूं साजन साईं जे रखो निकाह पढ़ाईंदो छुआरा विराईंदो इंशाअल्लाह घोट पार पाण में मिली न को ख़र्च न को साईं मुंहिंजा पैसो ख़र्च थियो मोहम्मदी शादी इहा आहे
गाल समझ में आई अले कोन मुझा दोस्तों शादी इंसान जे सुकून जे ले मेरा छोकरे के नौकरी में हद में से मुझा आपो वेठो होंदो बाबा शादी में पहुंचंदी उहा केतरी मानी खाईंदी इहो रवाज हूंदो हुयो सोच इहा हूंदी न भाती घर में खाइन शादी कयो निकाह ईंदा आहिनि त पंहिंजो रिज़्क़ रोज़ी पाण सां गॾु खणी ईंदा आहिनि पुटनि खे तूं नथो निपाई औलाद जेको थींदो उनखे तूं नथो निपाई तुंहिंजी हैसियत ई न आहे जो औलाद खे खाराए सघी खाराइण वारी ज़ात रिज़्क़ ॾियण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी आहे रिज़्क़ पहुचाइण वारी ज़ात रब जी आहे अल्लाह औलाद बि ॾींदो त उनजो रिज़्क़ बि अता फरमाईंदो यहूदिन वारी रस्मूं खणी मुसलमाननि में विधियूं अथनि नौजवाननि जी सोच ख़राब कई वई आहे त निकाह मुश्किल आहे निकाह ॾुखियो आहे पैसो कमायूं दौलत कमायूं उन खां बाद में शादी कयूं हीअं थींदो हुनजो छा थींदो पुट मरणो हर कंहिंखे आहे अबे जी कमाई ते तूं वेठो आहीं तुंहिंजी कमाई ते पुट वेहंदा हिकिड़े ॾिहाड़े सभु मरी वेंदा सभई वञी क़बर में पवंदासीं दुनिया हिते पई हूंदी शादियूं कयो सुकून हासिल कयो फरत हासिल कयो क़बर में वञी पवंदो पोइ क़बर में अंठो मारो सुकून मिलंदो सुभान अल्लाह ओ बेदीनी वारा कम कयो गैर शरई कम कयो क़बर में कहिड़ो सुकून मिलंदो ॿुधायो सुकून त क़बर में तॾहिं मिलंदो जॾहिं मुस्तफ़ा करीम जी शरीयत ते अमल करे ॾेखारींदे कुरान फरमायो अतीउल्लाह व अतीउर रसूल अल्लाह जी ऐं उन जे रसूल जी इताअत कयो लअल्लकुम तुरहमून जॾहिं नबी जी इताअत कंदो अल्लाह उन जे रसूल जे रस्ते ते हलंदो खैरपुर नाथन शाह वारो कुरान तो फरमाए अल्लाह तव्हांजे मथां पंहिंजी रहमत जा वॾा फुड़ा मींहं वसाए छॾींदो ॿी जॻह ते अल्लाह फरमायो लअल्लकुम तुफ़्लिहून रब तव्हांखे फलाह अता फरमाईंदो कामयाबी अता फरमाईंदो ख़बर पई त माल गॾु करण सां दुनिया जायदाद जमा करण सां कामयाबी हासिल न थींदी आहे कामयाबी उनखे मिलंदी जेको मदीने वारे साईं जे तरीक़े ते अमल करे ॾेखारियो मदीने जे मीर सां लहू लाईंदे मदीने जे मीर सां लहू लाईंदे लाईंदे त पले गंज पाईंदे ऐं मदीने जे मीर सां लहू लाईंदे लाईंदे त पले गंज पाईंदे हा हा लाईंदे त पले गंज पाईंदे पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह मदीने वाले साईं फरमायो मुस्नद अहमद बिन हंबल की हदीस इन अज़मन निकाह बरकतुन ऐसरउ मऊनतुन मुझो दिलबर नबी तो फरमाए भलो निकाह उहो आ भली शादी उहा है जंहिंमें ख़र्च थोरो कयो वेंदो आ जंहिंमें थोरो ख़र्च कयो वञे घटि ख़र्च कयो वञे मदीने वारे साईं फरमायो यो भले में भलो निकाह असां वटि त इहो मशहूर आहे भलो निकाह इहो वॾा शामियाना लॻनि 100 जी जॻह ते 5000 महिमान अचनि वॾी ॻञ अचे टोल धमाका थियनि फटाका गोलियूं हलायूं वञनि माण्हू चवंदा आहिनि राज ॾिसे माण्हू खिलंदा
केतरी नंढड़ी शादी कई अथई हथ थोरो कई पूरो कोन पियो बोड़ थोरो ठयो मिठो कोन ठाए ये शे दी कमी हुई इन शे दी कमी हुई नबी साईं दो फरमाए खर्च घणो कयो वडो काज कयो वडो खर्च कयो यो भलो निकाह ना है भली शादी आहे जंहिंमें थोरो खर्च कयो वञे घट खर्च कयो वञे मूं मोहम्मद करीम वट इहा भली शादी आ वरी जो सुभान अल्लाह शादी जो मकसद इहो आ त इंसान घोट ऐं कुंवार खे पाण में मिलाइणो आहे मकसद इहो एॾो ख़र्च थिए थो न शादी कयूं बबायो वॾो काज थिए वॾो ख़र्च थिए ओधर सोधर कयूं निकाह शादी फ़ाइदो हासिल कंदो हिकिड़ो घोट बि कुंवार आओ कि न बाकी ॿिया जेके तव्हांजो ख़र्च वधाइण जे लाइ ईंदा ओ कश्मीर मां माइट ईंदा कराची मां माइट ईंदा को हैदराबाद मां ईंदा साईं मुंहिंजा दादू मां ईंदा मेहर मोरे लाड़काणे मां ईंदा सभई ईंदा तव्हांजो ख़र्च वधाइण जे लाइ ईंदा आओ कि न अलाए मुंहिंजूं ॻाल्हियूं वणनि थियूं ख़र्च वधाइण जे लाइ ईंदा फ़ाइदो त उन्हनि खे थींदो वॾो ख़र्च कयो या नंढो ख़र्च कयो घोट कुंवार खे पाण में मिलणो निकाह जो मकसद घोट कुंवार जो निकाह कराइणा उन्हनि खे मिलाइणा पाण में पेश थियणो आहे अल्लाह खे कहिड़ो हिसाब ॾींदुसि मदीने वारे साईं खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि मूंखे सुन्नत ते अमल करणो आहे शरीयत ते अमल करणो आहे इहा नियत रखे तव्हां शादी कयो शादीअ जो लम्हो तव्हांजे लाइ अजुर ऐं सवाब जे लाइ लिखियो वेंदो ते आसानी कजे सोलाई कजे खैरपुर में करे हिकड़ो भी छड़ो बाकी न रहे बेचारा छड़ा ठिकर भजदा मदीने वाले साईं फरमायो तबारक अल्लाह व तबारक अलैक जले शादी थींदी हुई साईं जन घोट कुंवार के चवंदा अल्लाह तव्हां खे बरकत दे तव्हां बरकत नाज़िल फरमाए असां दुआ दा जो हिम्मत फुकी रखे अल्लाह जे माना बरकत नाज़िल करे वजमा बैनकुमा मिन खैर मदीने वाले साईं ये फरमाइंदा हुया अल्लाह घोट कुंवार तव्हां बिनी के खैर जे लाइ फरमाइंदो सब केडी भली दुआ मदीने वाले साईं सुभान अल्लाह असां वटि शादी थी वञे वरी सोरो ऐं साईं मुंहिंजा कुंवार जो पी घोट जो पी परियां कुंड ते वेठा हूंदा बंदी कोन हिसाब कई छोकरी जो सोरो साईं मुंहिंजा छोकरे जो सोरो ॿई हिसाब में लॻा पिया पोइ हिकिड़ो घर लहे पियो ॿियो पगे चढ़ी अल्लाह हिदायत ॾे आसानी कयो सोलाई कयो सोलो कम हुजे त माण्हू करे चार शादियूं करे वञे भलाई त इन ॻाल्हि में आहे न अल्लाह जे क़ुरान जो अमर इहो ॾिनो आहे दुरूद शरीफ पढ़ त ॿुधाए क़ुरान सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह क़ुरान तो फरमाए थोड़ो तवज्जो जो अहम मसला कुरान में हिन मां उन जी वजाहत कंदुसि दिलियूं हाज़िर कयो फनकिहू मा ताब लकुम मिनन निसा ए मुसलमानो निकाह कयो शादियूं कयो मा ताब लकुम उन्हनि सां उन्हनि मिनन निसाए उन्हनि औरतुनि सां जेके तव्हां जो मन पसंद आहिनि जेके तव्हांखे वणनि थियूं जेके पसंद अचनि थियूं तोखे जेका वणे थी तूं उन सां शादी कर असांजे सिंध जे मुआशरे में इहो बिगाड़ आहे हिकिड़ो छोकिरो ॼमंदो कोन अवली पेट ते नालो लिखियल आहे हिन जो नाठी आहे हा न न्याणी ॼाई कोन्हे के चवंदो भाउ आहे उनखे मां उनजे पुट खे पंहिंजी धीउ ॾींदुसि
वो छोरो मवाली थी वने छोरो सही मुझा नशो वापराइंदो वते को अंधो मंडो आ हे न्याणी स्याणी सेबती आ वो उनके उन जे हवाले करण जबरदस्ती अब मानू छा चवंदा असा जो माइट्री जो लिखियो आ माइट्री में फिरंदासी कोन किए थींदो कुरान तो फरमाए ये नाहे निकाह उन्हनि सां कबो जैसा दिल जो ताल्लुक कायम थे साईं करीम फरमायो ओ शादी करने वाला एकड़ो साहबी आयो साईं के चई या रसूल अल्लाह निकाह तो कया साईं फरमायो निकाह का अग में पंजी ज़ाल के दिस जाए दिसी वासी शादी कजे जो त अंसार औरतुन जी अखिन में थोड़ी फेर होंदी है अखिन नबी साईं को फरमाए अखिन में थोड़ी फेर होंदी है उन्हनि सां शादी कजे ख्याल कजे सुभान अल्लाह बिन मोहब्बत वारन के जे मिलायो त या मदीने वाले जी सुन्नत सुभान अल्लाह ये माई हुई एकड़ो साहबी उनते साईं दा निकाह करण चाहींदो ॾाढी मोहब्बत हुई पर माई भी एडी दीदा दिले उन जो मां तो सा शादी कोन कंदसि हदीस जी किताब में अचे थो हीअं माई वञे पई हे पोयां उन जो रोंदो रोंदो पियो वञे महिरबानी करे सां शादी कर सुभान अल्लाह वो साहबी आयो नबी सुने तवज्जो मदीने वाले साईं वटायो या रसूल अल्लाह मुके उन औरत सां ॾाढी मोहब्बत आ मुंहिंजा दिलबर नबी मुंहिंजी सिफारिश कयोस उनखे चओ त मूंसां शादी करे मूंसां निकाह करे महबूब सोने उन औरत खे घुरायो सहाबी आहे हबीबन करीमन फरमायो ओ सहाबिया फिलानो तो सा निकाह करण तो चाहे मां नबी सिफारिश तो कया उन सां शादी कर अर्ज कई या रसूल अल्लाह यो नबवी हुकुम था जो या मशवरो था जो माई दा कम ॾिसो नबी साईं के दी चवे या रसूल अल्लाह नबवी हुकुम था जो जे हुकुम आ त या रसूल अल्लाह मुझे एक्शन मुझो सिर तुझे नाले ते कुर्बान साईं फरमायो हुकुम न तो दिया मशवरो तो दिया हुन जी तो सा मोहब्बत आ मां चवा तो सिफारिश तो कया तो हुन जी तो सा मोहब्बत आ मां चाहे तो मोहब्बत वारन सा मिली वने मफहूम हदीस साईं ने फरमायो तो मां तो के सिफारिश तो कया हुन जी कि या रसूलुल्लाह सिफारिश दा कयो मुके यो वणे ही को मां कोन दस नबी जो जवाब नहीं चली अल्लाह अकबर कबीर सुभान अल्लाह पर ॾिसो मदीने वाले साईं लजपाल नबी सोने हबीब उन मोहब्बत जी गाल कई नबी ये कोन चो त बेहयाई पुछड़ो हई माज अल्लाह नबी सुने तोहमत कोन हुई महबूब सुने फरमायो जे जी मोहब्बत निकाह जे लया जिना जे लय नाहे बुराई जे लय नाहे बेहयाई जे ला नाहे जे अजकल मोहब्बत जे नाले ते मानू शहवत परस्त थी विया नालो मोहब्बत जो इस्तेमाल थे ओदा शहवत परस्त इन शहवत जे पोया लगल इन या मोहब्बत नाहे ओ मिठा मोहब्बत इया है जेका मोहब्बत दिसण सा थे ऐ फौरन उन जे ला निकाह जो न्यापो माणो वने मोबाइल के 24 कलाक छोकरो छोकरी लगा पे छाया दा मोहब्बत या मोहब्बत ना है या तो बेहयाई या बिगाड़ा या शहवत परस्ती जे मोहब्बत हो जे त अब्बो फौरन बेबी दे न्याणी दे अब्बे दे न्यापो मोकले हा मुझो बच्चो तुझी न्याणी सा निकाह करण चाहे तो कुरान बनिए फरमायो फन की हूँ माता बलकुम जैसा पसंद अचे जेका दिल के वणे उन सा शादी कयो सुभान अल्लाह बाबू बसुने अमर कयो त न्याणी खां पुछंदा कयो शादी करण खां अॻु में छोकरी का पुछा कयो असा वडा अब छोकरी का छाड़ा पुछा कयो न्याणी का छो पुछा कयो या त गाल गलत आ मां हेडो हेडो कामू खान मुजो हेडो हेडो शान मां हेडो हेडो सही मुजा खान या न्याणी का पुछा कया या मुजी बेइज्जती आ न मुझे दिल पर नबी जरे सय्यदा तय्यबा ताहिरा खातून जन्नत जन्नत जी मालिकानी नबी जी न्याणी अम्मा फातिमा ज़हरा जो निकाह हैदर करार फातिह खैबर नबी जो बिरादर असदुल्लाह अल गालिब सैयदना अली बिन अबी तालिब सा मुझे दिल पर नबी
जने फातिमा जो निकाह पे करायो तो महबूब हली आया अजे फातिमा के फरमाइन था ओ मुझी न्याणी फातिमा मां तुझी शादी अली सा करण चाहया तो अली सा तुझो निकाह करण चाहया तो ओ फातिमा चा अली तोखे पसंद आ तवज्जो जी जल अम्मा फातिमा अर्ज कयो या रसूल अल्लाह ओ मुझा अब्बा मुके एड़ो मुर्स ठायो जेको गरीब आ जेको मिस्कीन आ उन सा मुजी शादी था करायो मदीने वाले साईं फरमायो ओ फातिमा बज़ाहिर मारिफ अली वट नहीं पर अली जो शान अल्लाह एडो वधायो आ जो क्या मजे ॾियारे जिते मां हूंदुसि उते अली हूंदो ओ फातिमा अहिड़ो वर थो ॼाए जेको मोमिननि जो मौला आहे फातिमा तोखे अहिड़े घोट सां थो परणाया जेको जंहिंजो नालो आसमाननि ते बि वॾे वाके वरतो वेंदो आहे जन्नतुनि जो सरदार आहे मूं मुहम्मद करीम जो नाइब आहे मां नबी उन अली सां तुंहिंजो निकाह थो कराया जोड़ त साईं जोड़ सॼो सुभान अल्लाह हिकिड़े पासे अल्लाह जो घोट अल्लाह जे घर जे पैदा थियण वारो बेतुला में पैदा थियो न मोला अली जोर सां जो सुभान अल्लाह अली पैदा थियो अल्लाह जे घर में फातिमा पैदा थी अल्लाह जे नबीअ जे घर में अल्लाह जे घर में पैदा थियण वारो नबी जे घर में पैदा थियण वारी निकाह पियो करे कुर्बान वञा मौला जे शान जे बच सुभान अल्लाह अली जो ज़िक्र एड़ो था कयो हर मौज़ू में अली था कयो मुझो छा कयो असांजी मजबूरी आहे असांजी मजबूरी आहे जो असांजी दिल अली सां आहे फातिमा सां आहे तबे त दिलबर साईं सेखारियो आहे न अली अली मौला अली तुंहिंजो अली अली मौला अली रहबर असांजो तूं जो तू अली अली मौला अली रहबर असां जो तू दिल पर असां जो तू बेवाहन जी वाराई तू अड़ियन जी आधर आई जी तू दिल पर असां जो तू हाणे अॼु तव्हांखे थकायो घोटकी मां आयो आहियां वरी सुभाणे सकरन में जलसो करे वरी मातली वेंदुसि एॾो वॾो पंधु करे आयो आहे तव्हां घरां उथी आया आहियो तॾहिं तव्हां थका वेठा आहियो अलाह मदीनो ॾेखारे तवज्जो अर्ज़ पे कयूं त जंहिंसां मोहब्बत हुजे उन सां निकाह कयो नबी साईं फरमायो भली मोहब्बत इहा आहे जंहिंजो नतीजो निकाह हुआ जंहिंजो नतीजो ज़िना न आहे तवज्जो मुंहिंजी आहे नौजवानो ओ नौजवानो नबी तो फरमाए त उहो मोहब्बत उहा भली आहे जंहिंजो नतीजो निकाह हुआ ज़िना न आहे असां वटि मुआशरे में अहिड़ो माहौल पैदा कयो वियो आहे जो ज़िना आसान थी वई आहे निकाह मुश्किल थी वियो आहे ॿी शादी जो को चवे तो माण्हू साईं मुंहिंजा चथर कंदा टोक कंदा मश्करी थी वई आहे मश्करी ॿियो निकाह करणु
ॿी शादी करण खिलंदा अरे साईं ॿिनि महीनो वारो थो खिलंदा हिन जो मज़ाक अथव साईं मज़ाक कंदा अल्लाह जो क़ुरान थो फरमाए मोहब्बत हुजे जिते हुन सां निकाह कयो पोइ मसना व सुलास व रुबा ॿिनि सां कयो टिनि सां कयो चइनि सां कयो शुरूआत क़ुरान ॿिनि खां कई आहे किथां कई आहे घणनि खां कई आहे ॻाल्हायो मसना व सुलास व रुबा शरीयत में 4 शादियूं जायज़ चइनि खां वधीक न चइनि खां वधीक ओ हिकिड़ी जगह ते कल्ह टोरी जी ॻाल्हि आहे निकाह हिकिड़े में शादी में तकरीर कई आहे रिवायत जो बयान कई तो हो हिकिड़ो वरी वेठो ख़ुदा जो बानो चयो साईं वो दाऊद अलैहिस्सलाम 100 शादियूं कयूं तूं 4 शादियूं थो चवीं मुंहिंजो हिकिड़ी जी सघ चई जो 6 शादियूं सुभान अल्लाह हिकिड़ी जी मोचड़ा हाणे वरी हिकिड़ी तो 100 कंदुसि सुभान अल्लाह अल्लाह हिदायत दे शुरुआती आहे मसना व सुलास व रुबा ॿिनि सां कयो टिनि सां कयो चइनि सां कयो फ़इन ख़िफ़्तुम अल्ला तादिलू पर जेकॾहिं तव्हांखे ख़ौफ़ आहे ॿ शादियूं कयो 4 शादियूं कयो 4 निकाह कयो जाइज़ आहे पर शर्त इहो आहे त उन्हनि जे विच में इंसाफ़ करे ॾेखारियो ओ 2 सालनि वारो ओ 3 सालनि वारो वॾी वीचारी रोंदी वते ख़र्च नंढीअ ते करी उहा वारे जे लाइ रोंदी वते ईद जे वॻे जे लाइ परेशान वेठी हुजे हुनखे ख़र्च न पहुचाई ऐं काबू खान थी सदाई थो त मूं 2 शादियूं कयूं आहिनि मूं 4 शादियूं कयूं आहिनि इहो इंसाफ़ न आहे जे अल्लाह इजाज़त ॾिनी आहे 2 शादियुनि जी 3 शादियुनि जी 4 शादियुनि जी उनखे इजाज़त ॾिनी आहे जेको जानी माली तौर ते उन्हनि ज़ालुनि जे विच में अदुल करे ॾेखारे छा करे बा इंसाफ़ करे उन्हनि में बराबरी करे इहो माण्हू हक़दार आहे त 2 शादियूं करे फ़इन ख़िफ़्तुम अल्ला तादिलू जेकॾहिं तव्हांखे ख़ौफ़ आहे तव्हां अदुल न करे सघंदो इंसाफ़ न करे सघंदो पोइ तुंहिंजे लाइ इहा ॻाल्हि आहे फ़वाहिदा पोइ हिकिड़ी शादी तुंहिंजे लाइ काफ़ी आहे हिकिड़ी काफ़ी आहे न वॾी रड़ कई तुंहिंजे लाइ काफ़ी सुभान अल्लाह 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 असांजे क़ौम खे हिदायत ॾे तकरीर मुंहिंजी ख़तम थी वई तवजो ॾियो तूं त हूअं ई ख़तम थी वियो न तोखे छा मज़ो अल्लाह तुंहिंजी मुराद पूरी फरमाईंदो अल्लाह उन्हनि सभिनी जी मुराद पूरी कंदो जेके छड़ा आहिनि जेके 2 जा तालिब आहिनि हिम्मत जी शादी में दुआ था गुरू अल्लाह उन्हनि जूं मुरादूं पुॼाए सुभान अल्लाह मदीने वारे साईं फरमायो तवज्जो जो ज़ाल मानी पचाए मुड़स खे खाराए अल्लाह उन्हनि हथनि ते रहमत वसाईंदो आहे जेके हथ मुड़स जे लाइ मानी पचाईंदा ज़ाल सुती पई हुजे मुड़स उथे उनखे निमाज़ जे लाइ उथारे अल्लाह ताला ख़ुशि थींदो आहे उन 2 ज़ाल मुड़स खे बख़्शे छॾींदो आहे जेके निमाज़ जे लाइ हिक ॿिए खे उथारींदा आहिनि ज़ाल मुड़स सां हथ मिलाए हीअं चंबी चंबे में मिलाए कीअं हिम्मत अली ॾिसी थो हले कोन थो ॾिसी परियां पियो थो ॾिसी हथ में मिलाए ज़ाल मुड़स हिक ॿिए में हथ में मिलाइनि चंबो चंबे में मिलाइनि पोइ ज़ाल मुड़स खे ॾिसे मुड़स ज़ाल खे ॾिसे हिक ॿिए में ॾिसी मुर्कनि खिलनि मुंहिंजे दिलबर नबी फरमायो इन्हनि जे मुर्कण ते अल्लाह एॾो ख़ुशि थींदो आहे एॾो राज़ी थींदो आहे जो आसमान जा दर खोलाए रब ॾेखारींदो मलाइको ॾिसो कीअं मुंहिंजा बाना बानड़ी हलाल मोहब्बत जो इज़हार करे रहिया आहिनि ॻाल्हि सम्झ में आई अलाए कोन्हे मानी मानी खाइनि
ज़ाल मुड़स गजी वे ईमान गाना ज़ाल जना बेड़ा ज़ाल मुरीद दे ज़ाल दा कर जो मदीने वाले जी सुन्नत नबी साईं फरमायो गिरह भनी ज़ाल के खाराए ज़ाल गिरह भनी मुड़स के खाराए अल्लाह ताला गिरह जे बदले उन जा गुनाह मेटींदो आ उन जा दर्जा बुलंद फरमाईंदो आ ज़ाल के चुम्मी दे रे मुड़स ज़ाल के चुम्मी दे ज़ाल मुड़स के गिल ते चुम्मी दे नबी साईं फरमायो बिन नफिलन जेतरो अल्लाह अजर अता फरमाई साजन सही तो फरमाए पुराना थी विया हथ भला ने सुन्नत ते अमल कयो और नजर सुभान अल्लाह मदीने वाले सही फरमाए खैरुकुम तमामा भले में भला मुसलमान हुए हैं खैरुन ले अहली जेके पानी ज़ालुन सा भला हलदा है बाहर खर्च कदा ज़ालते वही सोटे जी रही पई कोई बे दी कावड़े जे मिस्किन ज़ालते कढन असां वटि वरी ॿियो हिकिड़ो रवाज आहे न्याणियुनि खपाइण जो खपाईंदा न्याणियूं खपाए ॾींदा उहा न्याणी जेका पैसनि ते वठी ईंदा पोइ उनखे पिया मारींदा कुटींदा ज़ुल्म कंदा पोइ चवंदो उहा पीउ खे कीअं ॿुधायां पीउ त चवंदो तूं खपाए ॾेई छॾियो हाणे इहो अथई मुड़ुस मरी जी इन वटि वञी रहिजांइ न्याणी के खपाइण हराम न्याणी जो सौदो करण हराम नबी साईं फरमायो पंहिंजी न्याणी आहे उनखे पाले निपाए ॿ न्याणियूं थियनिसि उन्हनि खे परवरिश करे उन्हनि खे पाले उन्हनि जी सुठी तरबियत करे उन्हनि खे वॾो करे उन्हनि जो निकाह करे भले घर में उन्हनि खे परणाए इहो ॿिनि न्याणियुनि जो अबो क़यामत जे ॾियारे मूं मोहम्मद करीम सां हीअं गॾु जन्नत में वेंदो हीअं नबी साईं ॿई आंगुरियूं मिलायूं हेरे ॾिसो मूंॾे मुस्तफ़ा करीम हीअं आंगुरियूं मिलायूं साईं फरमायो ॿिनि न्याणियुनि खे पाले निपाए उन्हनि जी सुठी तरबियत करे उन्हनि जो निकाह कराए खपाए न ॾे फिकड़ी न ॾे न्याणी जो मुल मुक़रर न करे फी सबीलिल्लाह अल्लाह जे शरीयत जे मोहम्मद करीम जे तरीक़े खे ॾिसी अमल करे न्याणियूं परणाए मूंसां गॾु जन्नत में वेंदो ॿुधायो तव्हांखे इहो लख ॿ लख खपे या नबी जो साथ खपे न्याणियुनि जा अब्बा ॻाल्हाइनि न्याणियुनि जा अब्बा नबी जो साथ खपे या पैसो खपे नबी जो साथ खपे त अमल करे ॾेखार ज़ुल्म न कर पंहिंजी न्याणी ते ज़्यादती न कर इहो मर्ज़ असांजी क़ौम में वधी वियो आहे ख़ुसूसन हिन इलाइक़े में न्याणियुनि खे खपाईंदा आहिनि हराम आहे क़यामत जे ॾियारे जेको इहो पीउ मोचड़ा खाईंदो एतिरो पादर ॿियो को कोन खाईंदो जेको न्याणी खे खपाइण वारो जेको न्याणी खे खपाए न हुनजी निमाज़ क़बूल थींदी न हुनजो रोज़ो क़बूल थींदो न हुनजी दुआ क़बूल थींदी जेको न्याणियुनि खे खपाइण वारो मुंहिंजा दोस्तो हुन मके जे काफ़र न्याणी खे जहिड़ो दफ़न कयो उनमें तो फ़र्क़ु इहो आहे जो मुल्ह ते खपाए ॾेई छॾियो इहे सम्झे खपाए ॾींदा आहिनि पोइ इहे चवंदा आहिनि न बाबा असांजो रिश्तो हाणे ख़तमु थी वियो तूं ॼाणी इहा धीउ ॼाणे मुंहिंजे लाइ मरी वई आहे हुन कुठी तो खपाई फ़र्क़ु कहिड़ो रहियो तोमें हुन काती हलाई ज़िंदा दफ़न कयो तो बि त जहिड़ो पूरियो आहे न हुनखे न्याणी बीबी आहे त हुनजी सार ॻाल्हि सम्झ में आई अलाई कोन मुंहिंजा दोस्तो अमल वारा थियो त अल्लाह राज़ी थिए अल्लाह ताला शाह असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए रब मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए ॿ हदीसूं मां अञा ॿुधायां थो शाबानुल मुअज़्ज़म जी 27-28 तारीख़ हुई मुंहिंजा दिलबर नबी अचे मिंबर ते वेठा तो सुभान अल्लाह नबी साईं फरमायो ए मुंहिंजा उम्मतियो ॿुधो अन क़रीब अल्लाह जे तरफ़ां हिकिड़ो अज़ीम महीनो तव्हां ते अचण वारो आहे जंहिंजे 2000 रोज़ा अल्लाह तव्हां ते फ़र्ज़ कया आहिनि जंहिंजे रातियुनि खे मां मोहम्मद करीम उन जो क़याम तव्हां ते नफ़िल करार थो ॾियां पोइ मन काम
व साम रमदान ईमानन व इहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जेको रमज़ान जा रोज़ा रखे, रात जो क़याम करे, अल्लाह ताला उन जी गुज़रियल सॼी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो। नबी से फरमायो जीअं रमज़ान जो चंड ॾिसबो आहे, अल्लाह पंहिंजे बाननि ॾे नज़रे करम फरमाईंदो। रब जिते हिक नज़र करे उनके 70,000 नेमतूं ॾींदो आहे। घटि में घटि नेमत इहा ॾींदो आहे जो हिक नज़र रब जी जंहिं ते पइजी वञे उनजे मथां जहन्नम जी बाहि हराम थी वेंदी आहे। अल्लाह करे शला सां सभिनी ते रमज़ान जी पहिरीं राति अल्लाह जी नज़रे करम वारे साईं फरमायो जेको रमज़ान में तरावीह जी नमाज पढ़े, रात जो क़याम करे, सजदे जे बदले अल्लाह उन जे लाइ जन्नत में हिकिड़ो शहर तामीर फरमाईंदो आहे। जेको रमज़ान में हिकिड़ो सजदो करे रात जो, उन जे लाइ हिकिड़ो महल तामीर कंदो आहे रब। उन महल जे चौधारी 70,000 सोन जूं माड़ियूं हूंदियूं आहिनि। जे विच में गप जो गारे जो न, सीमट ऐं सिरुनि जो न, याकूत ऐं मरजान जो महल अल्लाह तामीर कंदो आहे, जंहिंमें 70,000 कमरा हूंदा। सुभान अल्लाह। साईं ॿिनि कमरनि जी जाइ खणाइण जे लाइ परेशान आहियूं। रमज़ान जो हिकिड़ो सजदो 70,000 कमरनि वारो महल, सो बि याकूत ऐं मरजान जो तामीर रब कंदो। में हूरूं तुंहिंजे इंतज़ार में वेठियूं हूंदियूं। हाणे ॿुधा रमज़ान में 20 रकातूं तरावीह, हर रकात में घणा सजदा? घणा सजदा न? 2 सजदा। 2 दरबिया 20, 40 शहर, 40 महल, हर महल जे इर्द गिर्द 70,000 सोन जूं माड़ियूं। ये 40 हर रात में अल्लाह अता फरमाई। वधीक नफिल पढ़ी, वधीक नमाज़ पढ़ी, उनजो तजुर्बो ले छा आहे। नबी से फरमायो क़यामत जो ॾियारो थींदो, हिकिड़े माण्हू खे मलाइका कीलियो पिया वेंदा, जहन्नम ॾे पकड़ियो पिया वेंदा। आख़िरी हदीस तवजह, मलाइका पकड़ियो पिया वेंदा। मां पुछा कंदुसि केरु माण्हू आहे? ए मलाइको मुंहिंजो उम्मती आहे, छॾियोसि मां हिनखे जन्नत में वठी वञा। या रसूल अल्लाह तुंहिंजी शिफ़ाअत क़बूल आहे, अल्लाह क़बूल कई आहे, पर या रसूल अल्लाह ॿुधो त सही हिन जो जुर्म कहिड़ो आहे। साईं ने फरमायो कहिड़ो जुर्म आहे? हबीबन फरमाए खे अर्ज़ कयो वियो या रसूल अल्लाह हिन जो जुर्म इहो आहे जो हिन ते रमज़ान फरियादी आहे। रमज़ान जा रोज़ा न रखंदो हुयो, ॾींहं जो खाईंदो पीअंदो कंदो हुयो, अल्लाह ताला जे महीने रमज़ान जो एहतराम न कंदो हुयो। मदीने वारे साईं फरमायो जंहिं ते रमज़ान फरियादी आहे, मां मोहम्मद करीम उन खां बेज़ार आहियां, बेज़ार। ख़ैर प्रनाथन शाह वारो जे मां नबी बेज़ार हुजे, ॿुधायो उन ॾींहुं केरु सार लहंदो, केरु मदद कंदो? मिठा ईअं न थिए जो रमज़ान हथनि मां हलियो वञे ऐं तूं साईं मुंहिंजा अरमान जा हथ मलींदो रहिजी वञी ऐं रमज़ान जा रोज़ा न रखी, राति जो साईं मुंहिंजा क़याम न करी ऐं नबी क़यामत में फरमाए त मां तमामु बेज़ार आहियां। अल्लाह चलो उहो ॾींहुं न ॾेखारे। इंशाअल्लाह रमज़ान ईअं मल्हाईंदासीं जीअं मोमिन मल्हाए ॾेखारींदा। इंशाअल्लाह रमज़ान अहिड़ो मल्हाईंदासीं जो क़यामत जे ॾींहुं नबी ॾिसे ऐं फरमाए ओरे आ त तोखे पाण सां गॾाए जन्नत में वठी वञे। ऐं साईं करीम ने फरमायो हर अमल जो अजुर सवाब अलग आहे, रमज़ान जो अजुर खुद अल्लाह जी ज़ात। नमाज़ी के महल मिलंदा, माड़ियूं मिलंदियूं, साईं मुंहिंजा सखी के जन्नत मिलंदी, मुजाहिद के जन्नत मिलंदी, साईं मुंहिंजा शहीद के जन्नत मिलंदी। रोज़ेदार ईंदो उन जन्नत में वेंदो जंहिंमें माड़ियूं न हूंदियूं, हूरूं न हूंदियूं, महल न हूंदा। अर्ज़ कयो छा हूंदो? हबीबन फरमायो जंहिं जन्नत में रोज़ेदार वेंदो उन में रोज़ेदार जूं अखियूं हूंदियूं, रब जो दीदार हूंदो। रमज़ान मल्हाइबो आहे, तरावियूं पढ़ंदासीं, रोज़ा बि रखंदासीं। कहिड़ा रोज़ा रखंदासीं? ईअं न त साईं मुंहिंजा बाज़ार में खाईंदा पीअंदा वतो, चरंदा वतो। इहो जेको रमज़ान में चरंदो थो ॿियो हुनजो कुते इंसान जे विच में फ़र्क़ु कोन्हे को। रमज़ान जो इतराम नथो करे। हे पेड़े मुसलमान ते जेको रमज़ान मिले वरी उनजो एहतराम न करे, इज़त न करे। मुंहिंजा मिठा रमज़ान मल्हाए ॾेखारिजो त अल्लाह राज़ी थिए, अल्लाह जो हबीब राज़ी थिए। हाणे क़िबला साहिबज़ादा निकाह पढ़ाईंदा, निकाह खां बाद में दुआ थींदी।
हो साईं मुझा तहां के नंगर खाराइण मर्जी वाला न समझदा सी सुभान अल्लाह बेशक भाई बेशक यो बाबू यो निकाल दो आ रहे हैं जर भाई इनके बिहार अब आ गई रहो एक शबान ओ शबान शबान जमात गयो वे की कहीं दिसो आदिनो फोन ले यार वाह देखो बैठ दिए देखो थोड़ा वे अदे हिम्मत अली के शरीयत मुहम्मदिया मसाल करे पक्कर मारो अथे ते मत सुभान अल्लाह मुस्लिमा 15,000 हक ये एवज शरीयत मुहम्मदिया रोज़ाल करे कबूल मुस्लिमा मुनीर अली जी 15,000 मुस्लिमा मुनीर अली जी 15,000 शरीयत मुहम्मदिया रोज़ाल करे कबूल लाडे गला बाबा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور انفسنا ومن سيئات اعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد ان لا اله الا الله وحده لا شريك له ونشهد ان سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى على خير خلقه محمد وآله وأصحابه وأزواجه وعترته أجمعين آمين برحمة آمين آمين करीब मदीने वाले साईं दे तुफेले इन गोटे कुआर के इकबे में मोहब्बत आमीन इन गोटे कुआर के इकबे में मोहब्बत उल्फत
चाहत ये नसीब फरमा जी हजरत सैयदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं अम्मा हवा जी मोहब्बत तो पैदा फरमाए। मौला हिन घोट कुंवार के हिकमे में कीअं मोहब्बत उल्फत नसीब फरमाए जा जी हजरत सैयदना हबीब करीम रऊफुर रहीम मोहम्मद अमीर ऐं अम्मा खदीजतुल कुबरा माइशतुल हुमैरा जी मोहब्बत पैदा फरमाए। हे मुंहिंजा मौला हिन घोट ऐं कुंवार खे हिक ॿिए में उल्फत चाहत नसीब फरमाए जा। हे मुंहिंजा मौला हिन जोड़े खे सलामत रखजां। हे मुंहिंजा मौला हिन जोड़े जे मथां पंहिंजूं रहमतूं बरकतूं नाज़िल फरमाए जा। हे मुंहिंजा मौला हिन जोड़े खे हिक ॿिए में उल्फत सां सॼी ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हे मुंहिंजा करीम रब मदीने वारे साईं जे तुफ़ैले हिनन खे सुठो घर अता फरमा। घर उहो ॾे जंहिंमें सुकून हुजे, अमन हुजे, आफ़ियत हुजे। हे मुंहिंजा मौला हिन जे घर जे मथां हिन जे अहल अयाल जे मथां पंहिंजूं रहमतूं बरकतूं नाज़िल फरमाए जा। ॿियनि जी मुहताजी खां बचाए जा। हे मुंहिंजा मौला हिन घोट कुंवार जे अबे अम्मा जे मथां राज़ी थी, हिन जे भेणनि भाइरनि जे मथां राज़ी थी, अहल अयाल जे मथां राज़ी थी। मुंहिंजा मौला हिन घोट जे हिन काज में जेके बि शरीक थिया हर हिक जे मथां राज़ी थी। हे मुंहिंजा मौला हिन काज में जेके छड़ा आहिनि उन्हनि खे फरमा बरदार। हे मुंहिंजा मौला मदीने वारे साईं जे सदके जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे हलाल रोज़गार अता फरमा। रोज़गार वारनि जे रोज़गारनि में बरकतूं अता फरमा। करीम रब ॿियनि जी मुहताजी खां बचा, ज़ालिमनि जे ज़ुल्म खां, हासिदनि जे हसद खां बचा, बदनज़रनि जी बदनज़री खां बचा। हे मुंहिंजा करीम रब हुकूमत जे अहलकारनि जे शर खां बचा। हे मुंहिंजा मौला मदीने वारे मीर जे सदके जा हयाती अता फरमाई थई मोहम्मद अमीर जी इत्तिबा में गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमा। सल्लल्लाहु तआला अला हबीबिना व तबीबिना मौलाना मुहम्मद व आलिहि।